तमासा अहम ख़बर शेयर कर रहे हैं। कोरंगी क्रिक में लगल बाहि 17 ॾींहनि खां पोइ विसामी वई आहे। बाहि विसाइण लाइ अमरीकी माहिरनि जी मदद वरिती वई। ज़रियनि जो चवणु आहे खॾे में सीमेंट भरण वारी हिकमत अमली ते गौर कयो वियो। खॾे मां गैस जो ख़ारिज थियणु अञा ताईं जारी आहे। इंतिज़ामिया गैस सां गॾु पाणी बि निकिरी रहियो आहे। बाहि 29 मार्च ते लॻी हुई। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर शाहिद मीर सातो खां। जी शाहिद, कहिड़ा तफ़सील आहिनि, अपडेट कजो। जी बिल्कुल, कोरंगी क्रीक में लगल बाहि जेका आहे उहा 29 तारीख़ जेका लगल बाहि उहा 17 ॾींहनि खां पोइ जेका विसामी वई आहे। बाहि खे विसाइण लाइ इंतिज़ामिया पारां जेको अमरीकी माहिरनि खां बि मदद वरिती वई आहे। गॾो गॾु बाहि विसाईंदड़ माहिरनि जो चवणु आहे त खॾे में सीमेंट भरण खां पोइ जेका आहे उन बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो आहे। उहा हिकमत अमलीअ ते पिणु गौर कयो पियो वञे। गॾो गॾु इंतिज़ामिया पारां इहा ॻाल्हि ॿुधाई पई वञे त खॾे मां हिन वक़्तु गैस जेका आहे उहा ख़ारिज थी रही आहे ऐं इंतिज़ामिया हुन मामले ते कमु करे रही आहे। ऐं गैस सां गॾु पाणी पिणु जेको आहे अञा ताईं निकिरी रहियो आहे, जंहिंखे पिणु कंट्रोल करण जी कोशिशि कई वञे। जॾहिं त 29 मार्च ते इहा बाहि लॻी हुई, अचानक बाहि लॻी हुई, जंहिं मां गैस जो वॾो ज़ख़ीरो ॿुधाइबो वञे त बरामद थियो हुयो। गॾो गॾु प्लांट में लॻल जेका बाहि आहे उनजो दाइरो जेको आहे उहो वधंदो रहियो, जंहिं बाद इंतिज़ामिया रेस्क्यू इदारनि सां मदद वरिती हुई ऐं गॾो गॾु कवर्ड एरियाज़ पिणु जेके आहिनि उहे तयारु कया विया हुआ त जीअं जेको बाहि आहे उन ते ज़ाब्तो आणण सां गॾु उते जेका वधीक फैलिजण खां जेका उनखे बचायो वञे। हिन वक़्तु बि उते गरी मशीनरी मौजूदु आहे ऐं इंतिज़ामिया जो इहो चवणु आहे त असां कोशिशि कयूं पिया त तमामु जल्द जेको आहे इहो मसइलो हल कयूं ऐं बाहि जेका आहे उहा 17 ॾींहनि बाद जेका हिन वक़्तु विसामी वई आहे ऐं इंतिज़ामिया हुन साइट ते जेका आहे मौजूदु आहे। जी ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी अपडेट करण जे लाइ।